तेज हयाती। मामा खबर पई है हाशिम दिलावर वारा ॻोठ आया है। अज मां या त बाबा जो पलांद करे उन बिन्ही खे कबर हवाले कंदुसि या वो पाण मरी पवंदुसि। बहादुर अकेलो वेंदे न त दुश्मन जे हथों मारजी पवंदे। हा मामा मूंखे कसम आहे बाबा साईं जे रत जो, जेकॾहिं ये हाशिम दिलावर वारा मुंहिंजी नज़र चढ़िया न त अॼु ये उफट मरंदा। हा ईअं कर, मुड़सी कर, ॿ टे माण्हू वठी वञ शाह ज़मान जे ॻोठ ऐं गोलियुनि जो ते गजगोड़ हुजे ऐं जीअं दुश्मन बची न वञे। वञ वञ बहादुर, देर न कर। हाशिम ऐं दिलावर वारा बची न सघनि। हाणे चालाकी करणी पवंदई, ॿ टे माण्हू गॾु वठी वञणा पवंदई। ॻोठ जहिड़ो मामिलो आहे, घणा माण्हू हूंदा त तव्हांखे ॾिसी भॼी वेंदा। ऐं ॿुध, लिकी वार तूं कजांइ ऐं जेके ॿ टे हमरा तोसां गॾु हूंदा न इहे तुंहिंजी संभाल ते हूंदा। हा मामा मां बाग वारी ताक़ तां हथियार ऐं हमरा गॾु करे वञा थो इन शाह ज़मान जे ॻोठ, कयां थो इन सभिनी खे पूरो। बहादुर बच्चा, जेके तुंहिंजा इहे अफ़ाल आहिनि हिकु न हिकु ॾींहुं तोखे ज़रूर मारींदा। हाशिम बा, खाली घर जूं दीवारूं ऐं दरवाज़ो ॾिसी छा कंदी? दिलावर ॾिस न, सॼो सामान जीअं पियो आहे तीअं पियो आहे। हर शइ, हर सामान जिथे हुयो उते ई पियो आहे। बस रुगो न आहिनि त मुंहिंजा बच्चा कोन्हनि। सॼे ॻोठ मां पुछा कई अथमि, चाचे पले वारनि जी किथां बि का बि ख़बर न आहे पई। ख़बर न आहे त इहो कहर कंहिं कयो आहे। अलाए जे पुलिस कयो आहे, अलाए जे बहादुर कयो आहे। इहो ज़ुल्म जंहिं बि कयो आहे मां उनखे बख़्श कोन कंदुसि। मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो, जेकॾहिं वो टिंग जो पुट हूंदो न उनजी निड़ीअ ते लत ज़रूर रखंदुसि। हाशिम बा, हल त हलूं, काफ़ी देर थी वई आहे। मां काॾे वञा दिलावर? तूं ॿुधाए त मां पंहिंजो घर छॾे काॾे वञा? हाशिम बा, हली था बहादुर वारनि वटि जांच करे अचो। पर हाशिम बा, सरदार शाह ज़मान ॾांहुं कोन हलंदे छा? हम त हलूं दिलावर, हली बहादुर जे ॻोठ में बाहियूं था ॿारियूं। बाक़ी अड़े सरदार खां बस बलिया अच।
मूंखे ॿुधाए सघंदे त ये हाशिम ऐं दिलावर वारा ॻोठ में आहिनि या न? हाशिम दिलावर? हा, ॿुधाए मूंखे हाशिम ऐं दिलावर वारा किथे आहिनि, न त हिकिड़ीअ गोलीअ जो महिमान आहे। मारे दरिया में लाश फिटो कंदुसि आहीं। मूंखे न मारियो, हाशिम दिलावर मूं कल्ह ॾिठा, अॼु जी ख़बर न आहे। केसी ताईं लिखंदा, नेठ त हथ ईंदा, उन्हनि जो मौत मुंहिंजी हथ जी तिरीअ ते लिखंदा आहे। रईस, सरदार जी बंगले जे पासे जी जांच कयूं? रुगो इहा ख़बर पए त उहे ॿई उते आहिनि या न। ईअं आला करण सां जायो नुक़सान थींदो। माण्हू मोकिले या जांच था लाऊं, पोइ ॾियूं था हिन सरदार शाहज़मान खे डांडा। हलो हलो हलो। पंहिंजो माण्हू हो जे पियो त हाशिम ऐं दिलावर शाह ज़मान जे ॻोठ आया हुआ ऐं बहादुर उन्हनि जे पोयां आहे, उन्हनि जी ॻोल्हा में आहे। हाशिम ऐं दिलावर वारा आया? पोइ त मामा थी सघे थो इन बहादुर ऐं हाशिम वारनि जो झेड़ो थियो हुजे। अञा माठारा पर अंदेशो ज़रूर आहे। जे बहादुर ऐं हाशिम वारा आमो साम्हूं अची विया त झेड़ो ज़रूर थींदो। केरु मरंदो केरु बचंदो इहो त ख़ुदा थो ॼाणे। मामा जेकॾहिं इन झेड़े में हाशिम ऐं दिलावर मां को हिकिड़ो मरे थो त पोइ सम्झजांइ त शाह ज़मान जी हिकिड़ी बांह वई। पोइ कमज़ोर त ज़रूर थींदो। शमीर हल त जांच पड़ताल हली कयूं। जे बहादुर खे कंहिं मदद जी ज़रूरत पए त उहा ज़रूर कंदासीं। शमीर इन शाह ज़मान खे अकेलो करणो आहे। हा मामा, अच त हलो। तेज हयाती बिस्मिल्लाह मुर्शिद साईं। अस्सलाम वालेकुम मुर्शिद। वालेकुम सलाम कबूतर फकीर। बाबा सी सामान ॾो किथे खयूं अचां? कबूतर फकीर मूं बस कई मुर्शिद बाबा, गुस्तागी जी माफ़ड़ी मिले। मुर्शिद साईं तव्हां सां थोरो खुलासो ॻाल्हाइणो आहे, अचो। मुर्शिद रंधणे में रोलो आहे। कबूतर फकीर मां इहो रंधिणो ई डराए छॾींदुसि। बाबा साईं पोइ त राज बुख मरंदो। हाँ, इहो मूं छा कयो? अदा सुमर यार तुझी मेहरबानी तो असा के रहायो जे में जायूं ॾिनी इज्जत बख्शे, पर यार असा वधिक तोते हाणे बोझ बणजण नथा चाहियूं। अदा पलिया कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करी? सालनि खां पोइ त असांजो घर आबाद थियो आहे। अदा तव्हांजे अचण सां त मुंहिंजे वेढ़े में टहक घुंजिया आहिनि। छा तूं मुंहिंजो वेढ़ो वरी वीरान करे हलियो वेंदे? अदा सुमर छा कया? तुझे ॻोठ जा माण्हू मूंखे सहन ई कोन था। मूंसां विढ़नि हा दिली का ॻाल्हि कोन हुई, पर हुननि मुंहिंजी न्याणी ते आङुर कई आहे। बसि यार हाणे मां हिते कोन रही सघंदुसि। अदा पलिया
मीरा रुगी तुंहिंजी धी न पर मुंहिंजी बि धी आहे। जेसि ताईं मुंहिंजे हिन जिस्म में साह आहे तेसि ताईं तोखे केॾांहुं वञणु कोन ॾींदुसि अदा। ऐं अहिड़ियुनि हालतुनि में तूं काॾे वेंदे? अदा रब करीम जो मुल्क वॾो आहे, किथे न किथे सिर लिकाइण जी जाइ मिली वेंदी। इक़बाल ऐं मुश्ताक जहिड़े शैताननि जी किथे बि कमी न आहे अदा। जिते बि वेंदे इहे शैतान कंहिं ॿिए नाले सां मौजूद हूंदा। अदा पलिया ॿिए हंधि न मिलंदी त मूं जहिड़ो यार न मिलंदी। अहिड़ी मूंखे छॾे न वञ, मुंहिंजो वसियल घर ख़ाली न करे वञ। इन छोरी मीरा खां मां पलान जरूर वठंदुसि। वो हिकु औरत आहे, कमज़ोर औरत, ऐं मां शैतान जो उस्ताद आहियां। मीरा मूंसां मुआदो अटकाए मौत खे दावत ॾिनी आहे। मुश्ताक, मौत खे। सेठ औरत अच्छे कपिड़े वांगुरु हूंदी आहे। जेकॾहिं अच्छे कपिड़े ते थोरो बि दाग लॻो न उहो गारो थी वेंदो आहे। सेठ हिन मीरा जो दामन दागदार करे छॾे, सॼी उमिरि कंध खणी न हलंदी। मुश्ताक, मां त सोचां थो हिन मीरा जो किस्सो ई ख़तम करे छॾियां, उफट मारे छॾियांसि। इक़बाल खान तूं रुॻी मीरा में हथ विझ, 4 माण्हू मां वठी अची मथां बीहारींदुसि। 4 पोइ हिन मीरा खे हितां जा मछेरा ईअं कढी छॾींदा जे खारीअ मां दागदार मच्छी कढी छॾींदा आहिनि। मुश्ताक, इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे। मीरा में हथ विझण माना वागूअ जे वात मां मच्छी कढणी आहे। का अटकल कर सेठ साहब, या त छोरीअ खे को नछो ॾे पोइ इहो कमु कर। सेठ औरत जी कमज़ोर थी हुनजी इज़त जेकॾहिं न हिकु दफ़ो हली वञेसि त हुनखे पंहिंजा बि क़बूल न आहिनि कंदा। मां त सोचां थो चुपचाप में हिन छोरीअ जी ॿेड़ीअ खे ई ऊंधो करे था छॾियो, कंहिंखे बि ख़बर न पवंदी ऐं मुंहिंजो फलाद बि थी वेंदो। मुश्ताक, मर्ज़ी जो मालिक आहीं सेठ, पर सलाह मां बि सुठी ॾिनी थी मैं। ठीकु आहे, कुझु न कुझु त करिणो ई पवंदो। हाणे हल त हली पाणीअ तां चकर ॾेई अचूं। हलो सेठ। हेलो, हाजी शरीफ थो ॻाल्हायां बंगुल। हाँ हाजी शरीफ, कीअं यादि कयो अथई? बंगुल खान, तोखे बि त ख़बर आहे न त मां केतिरो शरीफ आहियां। इन ई शराफ़त जे एवज़ मूं सज़ाऊं काटियूं आहिनि। हाजी शरीफ, तुंहिंजी शराफ़त माना मुनाफ़िक़त कर ख़बर। हाणे वरी कंहिंसां तो मुनाफ़िकी करी? बंगुल खान, जीअं तूं शमीर जे लाइ थो सोची ईअं ई मां बहादुर जे लाइ थो सोचां। आहिनि असांजी भेनरुनि जा पुट, पर इन्हनि वटि जेकी माल मिल्कियत आहे न उन जे करे लालच तुंहिंजो बि मथो फेराए छॾियो आहे ऐं लालच वरी मुंहिंजो बि मथो फेराए छॾियो आहे। हाजी शरीफ, मां तुंहिंजो मक़सदु सम्झी वियो आहियां। वक़्त सां तूं पंहिंजो मक़सदु मान, मां बि पंहिंजो वक़्त सां मक़सदु माणींदुसि। इहे वात ॻाल्हा छोरा छा मिल्कत संभालींदा, सॼो माल रननि खे खाराए छॾींदा। बंगुल खान, इन जे लाइ त चवां थो त अख पट मथां गाॾी न निकिरी वञे ऐं रस्ते में न रुली वञी। हाजी शरीफ, रुलण वारे ॾींहुं बंकुल ॼाओ ई कोन हो। नांग जो खाधल त पची सघे थो, पर बंकुल जे हथां सिर कटियल चुनी बि कोन थो सघे। त पोइ बस अॼु खां पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो रस्तो साॻियो ई आहे। ठीकु आहे, पाफूर बि ॿाहिरि न कढिजे, पर सियासत सां हलणो पवंदी। जे नांग बि मरे, लठ बि बचे। ऐं ख़बरदार, अता बंकुल खान सां का बियाई कई अथई त वॾो गलत थींदी। कन खोले ॿुधी छॾ। हाँ बंगुल, ईअं ई थींदो। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़।